पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो। IMF जे जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान ऐं IMF जो मुआहिदो एग्जीक्यूटिव बोर्ड जी मंज़ूरी सां मशरूत आहे। मुआहिदे मूजिबि पाकिस्तान खे $1.1 अरब जारी कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। काबीना मेंबरनि खे IMF सां थियल ॻाल्हियुनि बाबति एतमाद में वरितो पियो वञे। मुल्की मुआशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते ग़ौर वीचार, अहम फ़ैसिलनि जो बि इम्कान। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि काबीना जो इजलास। वॾे वज़ीर जे एस अकेडमी खे ग्रांट ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना पारां सॼे सूबे में हारी कार्ड शुरू करण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी खे हारी कार्ड शुरू करण लाइ पॉलिसी जोड़ण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हारी कार्ड रुॻो हारियुनि खे जारी कयो वेंदो। कणक जी ख़रीदारी में हारी कार्ड वारनि खे तरजीह ॾिनी वेंदी। कुदरती आफ़त जी सूरत में कार्ड ज़रिए हारियुनि जी मदद कई वेंदी। ज़राअत जे साइंटिफिक बुनियादनि ते तरक़ी लाइ क़दम खणी रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पारां सऊदी अरब जो दौरो। सऊदी वली अहद शहज़ादे मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। ISPR जो चवणु आहे त ॿ तरफ़ लाॻापनि, सिक्योरिटी सहकार समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि बाबति ॻाल्हियूं। सऊदी वली अहद जो चवणु आहे त सऊदी अरब ऐं पाकिस्तान जा तारीख़ी भाइवारा ऐं मज़बूत लाॻापा आहिनि। सऊदी अरब मुस्तक़बिल में बि हमेशह पाकिस्तान सां गॾु रहंदो। आर्मी चीफ पाकिस्तान जी हिमायत ते सऊदी क़यादत जा थोरा मञिया। अमरीकी नायब परॾेही वज़ीर डोनाल्ड लू चयो आहे त पाकिस्तानी चूंडुनि में बेज़ाब्तगियुनि जे इल्ज़ामनि ते अमरीका जो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़िह आहे। जांच थियणु घुरिजे। पाकिस्तान में 2024 ईस्वी जी चूंडुनि जो वेझड़ाई सां जाइज़ो वरितो। पोलिंग खां अॻु तशदुद जे वाक़िअनि ते ॻणती हुई। तशदुद ऐं धमकियुनि बावजूदि 6 करोड़ खां वधीक पाकिस्तानियुनि वोट जो हक़ इस्तेमालु कयो। आलमी मुबसरनि खे अध खां वधीक टकनि जो मुशाहिदो करण खां रोकियो वियो। अदालती हुकुम बावजूदि मोबाइल सर्विस बंदि कई वई। गज़ा ते इसराइल जा ज़ुल्म जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 95 फ़लस्तीनी शहीद, 150 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी मीडिया जो चवणु आहे त शहीद फ़लस्तीन जो अंगु 31,800 खां वधी वियो। अल नसीरात कैंप ऐं रफ़ह में इसराइली फ़ौज जा आबादी ते हमला। 20 ॼणा शहीद थी विया। हमास सां वेड़ में हिकु इसराइली फ़ौजी बि मारिजी वियो। बलूचिस्तान जे ज़िले हनाई में कोयले जी खाण मां 12 पोरियतनि जा लाश कढिया विया। चीफ माइंस इंस्पेक्टर जो चवणु आहे त रेस्क्यू ऑपरेशन दौरान 8 पोरियतनि खे ज़िंदा कढियो वियो आहे। कोयले जी खाण जो ऑपरेशन मुकमल थियण बैदि सील कयो वियो आहे। नई दिल्ली वेझो जिहा ॾहाणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो क़तलु। हथियारबंदनि गोलियूं हणी अब्दुल गफ़ार ॾहाणी खे क़तलु करे छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल। मक़तूल जे सौट हमज़ा अली ॾहाणी जो चवणु आहे त जिहा बिरादरी जो हथियारबंदनि सौट अब्दुल गफ़ार खे क़तलु कयो आहे। मचियारी वेझो सफियार रेलवे फाटक वटां नौजवान जो लाश हथ। फोती जे 40 वरनि जे सुमेर तो सुञाणप। लाश इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त सुमेर जे खीसे मां फरीद एक्सप्रेस जी टिकट मिली आहे। लॻे थो सुमेर ट्रेन मां किरी फोत थियो आहे। वधीक जांच कई पई वञे।
दरिया खान मरी वेझो ॻोठ कादर बख़्श लाशारी में 2 ॼणनि में झेड़ो 3 ॼणा ज़ख़्मी वारसनि पारां ज़ख़्मी जो इलाज न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो अॻवाननि जो चवणु आहे त ज़ख़्मी तड़पी रहिया आहिनि पर केर बि इलाज करण लाइ तयारु नाहे रूरल हेल्थ सेंटर जी ड्यूटी डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़ख़्मी जो इलाज कयो वञे। मीरपुर खास में कार जो टक्कर लॻण सबबि पुलिस एहलकार फोत कार जे टक्कर में ज़ख़्मी थियल अरशद अहमद मलिक अस्पताल में फोत थी वियो। करमपुर वेझो क़तल थियल उस्ताद अल रखियो नंदवाणी जो केस दाख़िल मक़तूल जे भाउ मौला बख़्श जी फ़रियाद ते 7 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस हिक बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। ICC T20 वर्ल्ड कप जी ट्रॉफी जे टूर लाइ मुहरत कई वई। न्यूयॉर्क में वेस्ट इंडीज़ जे अॻूणे कप्तान क्रिस गेल ऐं अमरीका जे रांदीगर अली खान ट्रॉफी जे टूर खे जी मुहरत कई। ICC T20 वर्ल्ड कप ट्रॉफी टूर दौरान 15 मुल्कनि जो दौरो कंदी।